पासे मांखे अपडेट का नालो अहम ख़बर है। कराची में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ख़िलाफ़ इज़्ज़त खे चियो रसाइण वारी केस जी ॿुधणी थी है। सिंध असेंबली में मुखालिफ दुरगवान हलीम आदिल शेख अदालत में पेश थियो है। ख़बर मां शेयर पिया कयूं। अहम ख़बर है। ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ख़िलाफ़ इज़्ज़त खे चियो रसाइण वारे केस जी ॿुधणी थी है। हलीम आदिल शेख तरफ़ां अदालत के दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा कई वई है। तफ़सील मालूम कंदासीं महताब शहर खां। जी महताब। जी बिल्कुल, एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज कोर्ट में सूबाई वज़ीर सईद गनी जी मुखालिफ रखवान हलीम आदिल शेख खिलाफ सोइन अदालत जो केस दाख़िल कियो। जंहिंमें हलीम आदिल शेख जेका अदालत में पेश कियो। मीडिया सां हलीम आदिल शेख गुफ़्तगू कंदे ॿुधायो आहे त सिंध में जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके नियाणियुनि सां जेके ज़्यादतियूं थियूं वञनि उन ते पुलिस पार्टी जा जेके वज़ीर आहिनि उहे ख़ामोश थियो आहिनि। जेके नवाब शाह में जेको किसो वाक़ियो पेश आहे जंहिंमें बेनज़ीर साहब जी नाले सां जेके यूनिवर्सिटी ठहियल आहे उन जे जेके शागिर्दनि आहे जेके उन हिकिड़ो इल्ज़ाम हणियो आहे हिन में हिनखे इंसाफ़ न मिली सघियो आहे। जंहिंजे करे उहा अञा ताईं जेके एहतजाज करे पई ऐं जेके असां मुखालिफ़ जेका सिंध असेंबली में हिकु असां हिकिड़ी करारदाद पेश कंदासीं जंहिंमें हिन लाइ हिन ख़िलाफ़ हिकु बिल जेको उहो पेश कंदो जेको नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ बिल पेश कयो वञे। सिंध हुकूमत अमल ते जेका नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में जेके अमल ते नाकाम रही आहे। महिरबानी वाजी आगाही ॾियण लाइ।